सिपको वापडा फनुआ के जमदारन LS फयाज भुट्टो अली खान अबड़ो ऐं हेठें स्टाफ मुबैना तौर रिकवरी के नाले ते केतिरनि मीटर वारनि जी लाइन काटा करे इन्हनि ते ॾंढ हणी ॻरा बिल ॾेई इन्हनि जी बिजली काटे छॾियूं आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे फनुआकिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि अवां वटि? जी बिल्कुल, पनुआकिल में सिपको जे चीफ ऐं ॿिनि अमलदारनि पारां ऑपरेशन जे नाले ते ऐं डिफॉल्टरनि ख़िलाफ़ रिकवरी जे नाले ते सिपको जे कुझु राशि सिफ़ारशी अमलदारनि फयाज़ भुट्टो LS ऐं अली खान अबड़ो समेत जेके लाइनमैन आहिनि उन्हनि पनुआकिल सिपको वापडा में रिश्वत जी बाज़ार गरम करे छॾी आहे। हिननि ऑपरेशन करण बदिरां, रिकवरी करण बदिरां सिर्फ़ु कमाई जे पुठियां, कारे नाणे जे पुठियां लॻी विया आहिनि ऐं हर ट्रांसफार्मर ते प्राइवेट माण्हू मुक़ररु करे उतां लखें रुपया भत्तो उगाड़ीनि पिया। गैर क़ानूनी तौर ते मीटर हुजण बावजूदि डिडक्शन ॾेई उनखे पुलिस खां गिरफ़्तार करायो वञे पियो। पर फयाज़ भुट्टो LS जे ॻोठ जेके भुट्टा आहिनि उतां जे ट्रांसफार्मर जी का बि रिकवरी हिन महिल ते नथी आहे, जंहिं ते शहरी वेतर मचिरजी पिया ऐं सिपको ऑफिस खे घेरे वरितो आहे। जी महिरबानी अयाज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।